अस्सलाम वालेकुम, वेलकम सालेवर एनसाइक्लोपीडिया चालात बि सही आहे। हिन वीडियो में पाण जेको टॉपिक क्लियर कंदासीं उहा आहे पॉलीगॉन्स। हिन जा डिफरेंस जेका एंगल हूंदा आहिनि डिफरेंट क़िस्म जी जेकी बि पॉलीगॉन्स हू पाण कवर कंदासीं। सफ़ा सोलो टॉपिक आहे, को मुश्किल कोन्हे। ठीकु आहे। पॉलीगॉन सभिनी खां पहिरियों पाण खे ई ख़बर हुअणु खपे त पॉलीगॉन आहे छा। उहा क्लोज फिगर जंहिंमें घटि में घटि टे साइड हुजनि या हिन खां वधीक हुजनि। घटि में घटि टे साइडूं, बाक़ी हिन खां वधीक बि थी सघनि थियूं। हुनखे पाण छा चवंदा आहियूं? पॉलीगॉन। ही पॉलीगॉन जा क़िस्म। ट्राई एंगल हिन में ट्राई माना टे, ठीकु आहे। क्वाड्रिलेटरल, क्वाड माना चार, ठीकु आहे। ऐं पेंटा माना पंज। हेक्सा माना छह। हेक्सागोन मतिलबु इन जूं छह साइडूं आहिनि, छह कुंडूं विझी सघो था। ऐं हेप्टागोन माना सतनि में ईअं सम्झ पासनि वारो, सतनि कुंडनि वारो, ठीकु आहे। पासा घणो ॾिसो, ही जेकॾहिं इन में ट्राईएंगल आहे त टे पासा आहिनि, हिकु ॿ टे, ऐं टे ई कुंडूं आहिनि, टे ई मतिलबु एंगल्स आहिनि, हिकु ॿ टे। ईअं हिननि में चेक कयूं, हिन में चेक कयूं था त हीअ हेक्सागोन आहे। हेक्सा माना छह। त हाणे हिन में ॾिसूं साइडूं घणियूं आहिनि, हिकु ॿ टे चारि पंज छह, ऐं एंगल्स हिकु ॿ टे चारि पंज, मतिलबु जेतिरियूं साइडूं आहिनि ओतिरी एंगल्स आहिनि। ही छा आहिनि? ही पॉलीगॉन्स आहिनि। घणा क़िस्म आहिनि? हिकु ॿ टे चारि पंज आहिनि। ऐं तव्हांखे ही जेका नंबर्स आहिनि ही बि ॾिसो। मोनो माना हिकु, डाई माना ॿ, ट्राई माना टे, क्वाड माना चारि, पेंटा माना पंज, हेक्सा माना छह, ऐं हेप्टा माना सत, ऐं ऑक्टा माना अठ। ही तव्हां यादि रखी छॾियो, ही ख़ाली हिते न, ही तव्हांखे केमिस्ट्री में बि कमु ईंदा, खोड़ जायुनि ते तव्हांखे कमु ईंदा। ख़ाली तव्हां हुन वर्ड खे ॾिसी तव्हां ॿुधाए सघो था त हिन में शयूं घणियूं आहिनि, या कुझु न कुझु मतिलबु हुनजे बारे में तव्हां ॿुधाए सघो था। ठीकु आहे। हाणे अचूं था त बाबा हिननि शेप्स में जेकी बि फिगर्स आहिनि हिननि में एंगल्स घणे जी आहे, हर एंगल घणे जी आहे, ही पाण ॾिसंदासीं। सभिनी खां पहिरियों पेंटागोन ते पाण अचूं था। ट्रायंगल जे बारे में अॻे पाण पढ़ियल आहे, पेंटागोन जे बारे में पढ़ूं त हिन में एंगल्स जो सम, ऐं तव्हांखे यादि हूंदो ट्रायंगल में टोटल जेको एंगल्स जो सम घणो हूंदो आहे? ट्रायंगल में 180 हूंदो आहे टोटल एंगल्स जो सम, ऐं क्वाड्रिलेटरल में 360। हीअ अॻे पाण क्लियर कयो। हाणे इहा ई पेंटागोन में पंज एंगल हूंदा। हिननि जो सम घणो हूंदो? हिननि जो सम जेको आहे हू यादि रखिणो। पेंटा 500, पेंटा माना पंज, त तव्हां 540 छो नथा यादि रखो? पेंटा P फॉर पेंटा ऐं P फॉर पंज, मतिलबु हिन लिहाज़ सां तव्हांखे 540 यादि रखणु। टोटल एंगल्स जो सम घणो आहे? 540। ऐं हर एंगल घणे जे बराबरि आहे? तव्हां 540 खे 50 सां डिवाइड करे छॾियो, तव्हांखे एंगल मिली वेंदो। हर एंगल जेको आहे उहो 108 जे बराबरि आहे, 108 डिग्री। फार्मूलो छा आहे? फार्मूलो हिकु जर्नल फार्मूलो आहे, हीउ जेको आहे 2n-4 जेको हीउ जर्नल फार्मूलो आहे। ऐं आर जी जाइ ते राइट एंगल आहे, ईअं सम्झ। आर जी जाइ ते पाण 90 सां हाणे ज़रूरु, आर जी जाइ ते पाण 90 पुट करे बाद में ज़रब करणो। पाण छा कयो आहे हिन में ॾिसो त एन फॉर छा आहे? एन फॉर साइड्स, टोटल साइड्स घणियूं? हिन में पंज साइडूं आहिनि, त एन जी जाइ ते पाण 5 पुट कयो आहे, ॿियो 5 ॾहनि मां पाण 4 कटिया आहिनि, ठीकु आहे। बाक़ी बचिया 6। हाणे 6 बचा हिन सां गॾु आर टी मां राइट एंगल आहे, ईअं सम्झ। त पाण हिनखे 90 सां ज़रब करे छॾियो, 90 सां ज़रब कयो आहे त हीउ थी वियो 540। सभिनी बाक़ी में बि ईअं ई थींदो। अॻे ॾिसूं था हिन में छा यादि करिणो आहे? पेंटागोन में पेंटा 540, ऐं हिकु जेकी एंगल आहे 540 आहे त 5 टोटल एंगल्स घणियूं आहिनि? 5, त 5 सां डिवाइड कंदो त 108 मिली वेंदो। रेगुलर मतिलबु हुन जूं सभई साइडूं पाण में बराबरि आहिनि, हीउ यादि रखिणो आहे। रेगुलर जो मतिलबु छा आहे? सभई साइड पाण में बराबरि। हीउ रेगुलर हेक्सागोन पाण पढ़ंदासीं। हाणे हिन में घणियूं एंगल आहिनि? हिन में 6 एंगल आहिनि, ऐं साइडूं बि 6 आहिनि, हेक्सा जो आहे, ठीकु आहे। हाणे एंगल जो सम घणो थींदो? एंगल जो सम हिन में 720 थींदो। एंगल जो सम छा थींदो? 720। फार्मूलो सेम लॻंदो, ॾिसो फार्मूलो सेम लॻो त बाबा टोटल साइडूं घणियूं? टोटल साइडूं 6 आहिनि, 6 खे 2 सां ज़रब कयो 12, 12 मां 4 कट गया, बाक़ी 8 खे वरी 90 सां ज़रब कयो आहे त 720 आयो आहे टोटल एंगल्स जो सम। हाणे हिनखे 6 सां वंड कयो आहे त पाण खे 120 मिलिया आहिनि। ही मतिलबु हर एंगल 120 विझी आहे, हर एंगल 120 विझी।
हाणे पाण खे यादि छा था रखणो आहे त बाबा हेक्सागोन में टोटल सम घणे जो आहे, हू 720 जो आहे, ऐं हर एंगल घणे जी आहे, हू 120 जी आहे। ठीकु आहे, हाणे पाण पढ़ंदासीं रेगुलर ऑक्टागोन। हिन में छा आहे, हिन में त मतिलबु 8 साइडूं आहिनि, 8 साइडूं आहिनि ऐं 8 ई एंगल आहिनि ऑक्टा जो आहे। ऐं हर साइड रेगुलर इन करे आहे त हर साइड जेकी आहे उहा लेंथ में बराबरि आहे, मतिलबु कांग्रुएंट आहिनि। ओके थी वियो। हिन में टोटल एंगल जो सम छा आहे, ही पाण खे यादि रखिणो, सेम फार्मूलो ॾिसो, सभिनी में सेम फार्मूलो लॻो, ख़ाली एन जी एन चेंज थींदो, मतिलबु एन जी जाइ ते चाहींदो साइड केतिरियूं आहिनि हू पाण पुट कंदासीं। हिन में टोटल घणो थियो, ऐं हर एंगल घणे जो हूंदो आहे, हू 135 जो हूंदो आहे। ओके थी वियो। हाणे पाण खे यादि कीअं रखूं, मतां विसरी वञे। ठीकु आहे, सभिनी खां पहिरियों ॾिसो, हाणे तरतीब में ॾिसो, सभिनी खां पहिरियों छा आहे, सभिनी खां पहिरियों पाण पेंटा पढ़ियो, ठीकु आहे, क्वाड्रिलेटरल वेटरल हू त पाण खे पढ़िया। पेंटा में घणो आहे, 108। हुन खां पोइ हेक्सा ॾिसो 120। तरतीब आहे, मतिलबु असेंडिंग ऑर्डर में थो हले, सभिनी खां पहिरियों नंढो आहे, हुन खां पोइ वॾो आहे, ऐं आख़िर में सभिनी खां वॾो आहे। 108 120 135। छा यादि रखिणो, 108 120 135। हिन तरतीब में यादि करे वठो। अञा बि को लॉजिक जे हिसाब सां तव्हां हणो त तव्हांजी मर्ज़ी। हीअ छा आहे, जेका बि पॉलीगॉन्स आहिनि हुननि में एंगल्स जो सम हू हिकु ई जाइ ते करे लिखियो आहे। ट्राइंगल में टोटल एंगल्स जो सम घणो हूंदो आहे, 180, क्वाड्रिलेटरल में 360, ऐं पेंटागोन में 540, हेक्सागोन में 720, ऑक्टागोन में 1080। हाणे ॾिसो, हीअ असेंडिंग ऑर्डर में आहे, पहिरियों सभिनी खां नंढो आहे ट्राइंगल, जीअं शेप नंढी आहे त ओतिरो एंगल नंढो आहे, हुन लिहाज़ सां पोइ ॾिसो 180 360 540 720 1080। ईअं बि तव्हां सभु हिकु ई तरतीब में यादि करे सघो था, तव्हांखे सभिनी जा टोटल एंगल जो समूह यादि थी सघे थो। ओके आहे नी, ईअं तरतीब जेतिरी वधीक तरतीब रखंदो ओतिरो यादि थियणु साइकोलॉजिकली ओतिरो यादि थियणु ईज़ी रहंदो आहे, ऐं जेतिरियूं वधीक ट्रिक्स ॾिसंदो, जेतिरा वधीक उनखे सफ़ा क्लोज़ थी एनालाइज़ कंदो ओतिरो सुठो आहे। ठीकु आहे, यादि कीअं थींदो, यादि ॿिनि तरीक़नि सां ख़ासि थिए। हिकु त बाबा रटो हणंदो यादि थींदो ज़ुबान ते, ईअं सम्झ ख़बर न पवंदी मां छा थो चवां, मतिलबु थी वेंदो। ऐं हुन में हीअ बि कोन हूंदो आहे त मां जेको ॻाल्हायां थो उहो सही बि आहे की न। बाक़ी ॿियो छा आहे, ॿियो तव्हां हुनखे चङी तरह सम्झी हुन खां पोइ जेतिरी डेप्थ में वेंदो ओतिरी वधीक देरि ताईं यादि रहंदो। ऐं ॿियो वरी कंहिं लिस्ट जे शुरू वारो नंबर या शुरू में कुझु जेका हूंदा आहिनि हू यादि रहंदा आहिनि, या आख़िरी विचनि में गोड़ थी वेंदो आहे। ऐं चैनल खे सब्सक्राइब करे वठो, कमेंट में पंहिंजी राय वीडियो ऐं छा अपलोड करणु खपे हू बि ॿुधायो, ऐं लाइक बि ज़रूरु कयो। मिलूं था नई वीडियो में, ख़ुदा हाफ़िज़।